नाज़रीन हिन वक्त असां आतिशा स्टेडियम ग्राउंड में मौजूद आहियूं जंहिंजो शानदार ओपनिंग सेरेमनी लगी पई है जंहिंजी ओपनिंग सेरेमनी करण लाइ पीपल्स पार्टी के अगवान गुल मोहम्मद जटरानी साहब ऐं अब्दुर्रहमान बलोच साहब मौजूद आहिनि। ॻाल्हायूं था टूर्नामेंट के बारे में। लेकिन ये तमाम सुठी एक्टिविटी है यो मां उम्मीद थो कयां त इंशाल्लाह असांजे हिन नौजवाननि में तमामु वॾियूं उमेदूं आहिनि ऐं असां जेको हिन जो ॾिठो आहे जहिड़े नमूने सां रांदि कनि था ऐं उहो बि तमामु सुठी हुननि जी महिनत आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे हिननि जी पंहिंजी महिनत सां त हे हितां बदीन मां बि निकिरी अञा मतिलबु नेशनल लेवल ते बि पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। हे लाड टीवी सुठो चैनल आहे ऐं उन जे ज़रिए अवाम जा मसइला इक़्तिदारनि जे ऐवान ते पहुचाइण जी कोशिशि कनि था ऐं इक़्तिदार में रहंदड़ जेके मुसीबत इक़दामात आहिनि उहे अवाम ताईं पहुचाइनि था। माना अवाम ऐं इक़्तिदार जे ऐवाननि में ताईं जेको हिकिड़ो पुल जो किरदारु अदा करे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सभ खां पहिरीं त टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ करण वारी का ऑर्गेनाइजेशन कमेटी जेका आहे उनखे मां सलाम थो पेश कयां जन एॾी वॾी तफ़रीह पैदा कई हिते ऐं हितां जे माण्हुनि में हिकिड़ी इहा सुजागी पैदा कई आहे त सिहत खे बरक़रार रखण लाइ माण्हुनि जी करेक्टर खे वधाइण जे लाइ माण्हुनि में इतफ़ाक़ ऐं ॿधी पैदा करण लाइ माण्हुनि खे मुहबत जो पैगाम पहुचाइण लाइ ऐं माण्हुनि खे कंहिं सुठे रस्ते ते खणी वञण जे लाइ जेको इहो एतमाम कयो आहे तमामु मुंहिंजी वॾी ख़ुशी थी आहे ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ टूर्नामेंट सॼो महीनो हलंदी ऐं उन खां पोइ जेके विनर हूंदा उन्हनि खे ठीकु ठाक क़िस्म जा इनाम मिलंदा ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिन ऑर्गेनाइज़ कमेटी आहे या हीअ जेके खिलाड़ी आहिनि हिन जो भरपूर साथ ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला तमामु महिनत खां पोइ जेका टीम मथे ईंदी उहो हिते इनाम वठी जॾहिं ॾींदी त वधीक जी कमेटी खे हू ज़रूरु यादि कंदी ऐं मूंखे यकीन आहे त हीउ सिलसिलो जेको शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब जे नाले सां मनसूबु आहे इहो हर साल क़ाइमु रहंदो ऐं असां जेकर आहियूं हिते त इंशाअल्लाह ताला असांजी टीमुनि जो ऐं असांजे ऑर्गेनाइज़ कमेटी जो साथ ॾींदासूं। महिरबानी। जवान नसल खे खपे त तमामु बुरनि कमनि खां परहेज़ कनि नशे पते खां परे थियनि ऐं अचनि रांदियूं कनि। हीअ जेका क्रिकेट आहे इहा हिन लाइ हिकिड़ो रस्तो आहे सिहत ठाहिण जो त इन करे किताब सां गॾु रांदियुनि खे हीअ पंहिंजो मशग़लो बनाइनि ताकी हिननि सिहत बि ठहे ऐं हिन दिमाग़ बि खुले। ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढो बहितरीनु टूर्नामेंट थियो आहे। असांजी गुज़ारिश आहे त हमेशा अहिड़ा टूर्नामेंट थींदा रहे तो जी असां एंजॉयमेंट करियूं। प्रोग्राम इंजॉय किया, हमें यहाँ बहुत मज़ा आया और बदीन में ऐसे जो क्रिकेट के काफ़ी शायकीन हैं और यहाँ जो है क्रिकेट ये जो मेला लगता है हर रमज़ान में, हम तो यही चाहते हैं कि गवर्नमेंट इस पर थोड़ा और ध्यान दे और इसको आगे से भी बेहतर बनाया जाए। ॾाढो थो मज़ो अचे त ॾाढो इंजॉय कंदा आहियूं अची करे हिते अहिड़ा टूर्नामेंट थींदा रहंदा। पोइ बदी जेकी क्रिकेट जी लीग आहे उहा बि अॻियां वधे टूर्नामेंट हुजणु खपनि वॾा स्पॉन्सर मिलनि। कैमरामैन रजब अली सागर, स्टाफ रिपोर्टर शाम दावदानी, लाड टीवी न्यूज़ बदी।